अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू खां सर्वर जलाल सोलंकी जी ख़बर ॾींदा हलूं। दादू शहर जे न्यू चौक स्टेशन रोड, मच्छी मार्केट रोड, शाही बाज़ार, सब्जी बाज़ार, जुड़ियल शाह मार्केट, स्टेशन रोड, कचहरी रोड ऐं ॿियनि शहर जे रोड रस्तनि ते तमामु वॾी इंक्रोचमेंट जो आज़ार। कलाकनि जा कलाक मेन रस्तनि ते ट्रैफिक जाम रहे थी। शहरियुनि खे प्यादल अचण वञण में तमामु वॾी तकलीफ़ ऐं परेशानीअ खे मुंहुं ॾियणो पवे थो। एंटी इंक्रोचमेंट फोर्स जो SHO जिब्रान अली जथियाल इंक्रोचमेंट खिलाफ का बि कार्रवाई न कई। नए डिप्टी कमिश्नर दादू समीउल्लाह निसार शेख तरफां शहरियुनि जी शिकायतुनि ते एंटी इंक्रोचमेंट जे डायरेक्टर खे दादू एंटी इंक्रोचमेंट जे SHO जिब्रान अली जथियाल खिलाफ लेटर लिखी छॾियो आहे। संदसि बहितर कारकर्दगी न हुजण सबबि दादू मां हटाइण जी सिफारिश करे छॾी आहे। ॿिए तरफ़ असिस्टेंट कमिश्नर दादू मोहम्मद अली बलोच, असिस्टेंट मुख्तियार कार दादू शिराज पंवर डिप्टी कमिश्नर जी हिदायत ते दादू शहर में वधियल हद दख़लनि खिलाफ ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। जंहिं ऑपरेशन में SHO एंटी इंक्रोचमेंट फोर्स दादू जिब्रान अली जथियाल पिण शिरकत न कई। जॾहिं त एंटी इंक्रोचमेंट फोर्स दादू में टोटल 22 मुलाज़िम मुक़रर आहिनि। सिर्फ़ मुंशी आसिफ उन्नड़ शामिल हो। गैर कानूनी हद दख़लियूं क़ाइम कंदड़ दुकानदारनि, रेड़े वारनि, संदल वारनि खे हज़ारें रुपया ॾंड हयो वियो, जिन में पीस बेकर ते 5000 ॾंड, यामीन भंड होटल वारे ते 3000, कैफे सरफराज होटल वारे ते 5000 ॾंड ऐं मुख़्तलिफ़ रेड़नि, संदलनि ऐं पकोड़ा खां पाईंदड़नि ते पिण 3 खां 5000 रुपया ॾंड लॻायो वियो आहे। ॾंड ॾींदड़ संदल वारनि ऐं दुकानदारनि AC दादू खिलाफ दादू प्रेस क्लब अॻियां राति जो सख़्त सर्दीअ में अनवर मला, सरवर मला ऐं शाहनवाज़ मेमून जी अॻुवाणीअ में सख़्त एहतजाज कंदे नारेबाज़ी कई। हुननि दायो त बचनि जी रोज़ी करे रहिया आहियूं, इंतज़ामिया हज़ारे रुपया ॾंड हणे थी, बचनि खे पालियूं या ऑफिसरनि जा पेट पालियूं। हुननि मुतालबो कयो त असांखे हक़ लाल जी रोज़ी करणु ॾिनी वञे या त सभिनी जूं हद दख़लियूं ख़तमु कयूं वञनि।